न्यूज रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि लॉकडाउन के हवाले सां? छठे वेंदे अॼु 3 वॻे 3 कलाकनि ताईं सख़्तु लॉकडाउन कयो वियो। 12 वॻे खां 3 वॻे ताईं छठे शहर मकड़ी समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में मुकमल तौर ते सख़्तु लॉकडाउन वारी सूरत बरक़रार रही। एसएसपी छठो डॉक्टर इमरान जी अॻुवाणी में पुलिस जी क़ानून हासिल कंदड़ अदालतनि पारां मकड़ी खां छठे ताईं ऐं छठे खां बाईपास वारी चौक ताईं ट्रैक मार्च कयो वियो ऐं उन दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं बि ॾिसण में आयूं। ख़ासि तौर ते छठे शहर में छठे जी मेन रोड ते कानून हासिल कंदड़ अदालतनि ख़ासि तौर ते पुलिस पारां सख़्तु लॉकडाउन दौरान सूरत ते निकिरी ईंदड़ जेका 15 खां मथे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। कार्रवाई जो सिलसिलो जारी रहियो। 12 वॻे खां वठी 3 वॻे ताईं छठे शहर जा समूरा रोड रस्ता मार्केटूं ऐं कारोबारी मर्कज़ सख़्तु बंदि रहिया। सुनसान वारो इलाइक़ा सुनसान रहिया ऐं ख़ासि तौर ते छठे जे क़ौमी शहरान समेत जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में मुकमल तौर ते लॉकडाउन वारी सूरत सख़्तु थी वई। उन दौरान जेके ईंदड़ वींदड़ गाॾियूं आहिनि उन्हनि खे ख़ासि तौर ते छठे शहर ऐं मकड़ी जी दाख़िली थोरे ख़ारिजी रस्तनि ते जेका मुख़्तलिफ़ पॉइंट्स ते जेके मुकमल तौर ते सील कयो वियो। जंहिं करे जेका शहर में दाख़िली जेके रस्ता आहिनि उन्हनि तां माण्हुनि जी जेका आमद रफ़्त आहे उनखे रोकी वई। मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं ॾिसण में आयूं। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में जिते कार्रवाइयूं थियूं उते छठे शहर ऐं मकड़ी ते कार्रवाइयूं कंदे 15 खां मथे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं 3 कलाकनि ताईं मुकमल तौर ते सख़्तु लॉकडाउन बरक़रार रही। जी बड़ी मेहरबानी नाज़िन छठो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि, ख़बर वरताईं पहुचाइं पिया। समूरे सिंध में 3 कलाकनि ताईं सख़्तु लॉकडाउन कयो वियो, जॾहिं त 12 खां 3 वॻे ताईं माण्हू घरनि ताईं बि महदूद रहिया। समूरा रोड रस्ता बंदि रहिया आहिनि। उन हवाले सां छठो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर वरताईं पहुचाइं पिया नाज़िन, समूरी सिंध में 3 कलाकनि ताईं सख़्तु लॉकडाउन कयो वियो। 12 खां 3 वॻे ताईं माण्हुनि खे पंहिंजे घरनि ताईं महदूद रखियो वियो, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स पारां गश्त जारी आहे। समूरा रोड रस्ता बंदि कया विया। नाज़िन उमरकोट